नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ की ख़ुसूसी ट्रांसमिशन में एक भेरो ॿीहर भली कार चऊं था। स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे सीनियर तर्ज़ी निगार ज़फ़रुल्लाह शेख साहब। वॾी महिरबानी ज़फ़रुल्लाह साहब, तव्हां टाइम ॾिनो। कीअं था ॾिसो शेख साहब, हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, चक्रियूं छिकताण अञा हलंदड़ आहे, जेका कल्ह खां सूरत हाल शुरू थी आहे, तव्हां सम्झो था त छो कंट्रोल नथो कयो वञे? रोज़ाना सिचुएशन जेकी आहे चेंज पई थिए। कल्ह सिचुएशन ॿी हुई, कंहिंखे ख़बर कान्हे त कोर कमांडर्स जो इजलास पियो थिए। हाणे हिन में छा आहे त असांजी आर्म फोर्सिस में हिकिड़े क़िस्म जी पार्टी थी वई आहे। उन्हनि पे कोशिशि कई, हाणे ठीकु आहे, गवर्नमेंट पे अची ईअं चयो त उन्हनि सॾायो आहे, उहो पिया चवनि त हुननि सॾायो आहे, पर कंहिं बि सॾायो हुजे त इहो त फैक्ट आहे त चीफ ऑफ आर्मी स्टाफ प्राइम मिनिस्टर साहब सां मिलियो, उनखां पोइ मीटिंग्स थियूं। ऐं जंहिंमहिल तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं गवर्नमेंट इहो सिर्फ़ु अनाउंसमेंट थी त कादरी साहब, इमरान ख़ान साहब ईअं निकिता कंटेनर्स मां, ईअं पियो लॻे त ॼण हुनखे ऑलरेडी ख़बर हुई। सही, दे डिड नॉट कंसल्ट एनीबडी। ऐं जेको जंहिंमें हिकदमि चइबो जीप में चढ़िया आहिनि ऐं रावलपिंडी लाइ रवाना थी विया आहिनि। मक़सदु इहो त इहा मीटिंग जेकी इहा हुननि खे ख़बर हुई, कंहिं रिक्वेस्ट कई, कंहिं रिक्वेस्ट कई, उहा ॿी ॻाल्हि आहे। उनखे हिकिड़ो पोलिटिसाइज़ कयो वियो खामखा। हिकिड़ा हुन चयो त असां न सॾायो, हुन चयो भई कंहिं बि सॾायो आहे, पर इहो फैक्ट आहे त आर्म फोर्सिस हाणे पहिरियों दफ़ो डायरेक्टली पार्टियुनि खे सॾाए पाण में, पोइ हाणे सालसी किरदारु हो या उनखे जेको 245 खणी तव्हां चयो फैसिलिटेशन जेको लफ़्ज़ इस्तेमालु पियो करे, फैसिलिटेट पई करे। ऑल राइट, इट शुड बी द इंटरेस्ट ऑफ द कंट्री। ISPR पर आयो, एग्जैक्टली, ISPR वरी उन्हनि चयो त ठीकु आहे, असांजी गवर्नमेंट नेचुरली 245 लाइ गवर्नमेंट ई रिक्वेस्ट कंदी न, प्राइवेट पार्टीज़ रिक्वेस्ट न करे सघंदी। उहो आया आहिनि, हाणे बि जेके बिल्डिंग्स ते वेठा आहिनि, हुननि चयो त असां हिते आहियूं 245 में फैसिलिटेट तव्हांखे कयूं था, ऐं इहो कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन आहे, उन में कोर्ट में चैलेंज बि नथो थी सघे। ठीकु आहे, हाणे वरी जेकी सुभाणे जे लाइ कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस हुई, उहा वरी अॼु थी वई आहे। मीन्स त कल्ह जे राति जेकी सिचुएशन थी आहे, इट्स अ ग्रेव सिचुएशन नाउ, के यूटी सिलाई थी वञूं आहिनि। जहिड़ी शयूं जो तव्हांखे ॾिठो, हुनखे चवण जी ज़रूरत न आहे। सॼी क़ौम ॾिठो आहे त कहिड़े क़िस्म जी शयूं इस्तेमालु थियूं आहिनि ऐं कहिड़े वक़्तु थियूं आहिनि। मुंहिंजो त इहो आहे त हिननि कॉल ॾिनी त पीसफुल असांजो हूंदो, ऐं असां प्राइम मिनिस्टर हाउस जे अॻियां वञी पीसफुली बीहंदासीं। हिननि जे तरफ़ां का शइ न थी अॻु थी। हीअ जेको फोर्स यूज़ कयो वियो आहे, मूंखे लॻे थो इहो नामुनासिबु हुयो, सही न थियणु खपे। ऐं तमामु फोर्स जेको यूज़ थियो आहे, जेको ॿुधायो वञे थो त फास्फोरस जा उहे केमिकल क़िस्म जी हिकिड़ी हुई, इट वॉज नॉट अ टीयर गैस जेको रूटीन जी थींदी आहे। उनखां पोइ जेके ॾेखारिया विया आहिनि, रॉकेट्स ॾेखारिया आहिनि, शेल्स ॾेखारिया आहिनि, वॉट एवर इट इज़, दोज़ वर सीरियस वेपन्स त खणी तव्हां न चओ, पर तमामु ख़राबु शयूं हुयूं, जेके आम शहरनि ते जेके बिल्कुलु इक्विप्ड न हुया, उन्हनि वटि कोई बि अहिड़ी का ॻाल्हि न हुई सवाइ लठ जे। उन्हनि ते जॾहिं हुन का अॻकथी न कई, कोई एविडेंस फ़िलहालु मूंखे नथो लॻे त का तव्हांजे हिन टेलीविज़न ते या कंहिं इलेक्ट्रॉनिक मीडिया ॾेखारी हुजे त हुननि पहल कई हुजे। कंहिं बि पहल न कई, हुन जे मथां इहा शइ कई वई। ऐं चौधरी निसार साहब बाद में आयो, ऐं अञा ताईं हो उन एक्सटेंस ते जेकॾहिं तव्हां कंदो त असां तव्हांखे मारींदासीं। दिस वॉज अनफॉर्चुनेट, इहो न थियणु खपे। अच्छा सर, हिन में हाणे जेका सूरत हाल आहे, उन में एहतजाज कंदड़ जेके धुरियूं आहिनि, उन्हनि जो मसइलो आहे हुकूमत सां। हुकूमत जो मतिलबु इहो त एडमिनिस्ट्रेशन ऐं हुकूमत माना उन्हनि रन बाय दी गवर्नमेंट। हाणे इन में जेको मीडिया त पंहिंजो कमु कंदो, उते एतिरे ॾींहंनि खां वठी लाइव कवरेज हलाई पे, फैक्ट्स खे उन्हनि खे रिपोर्ट करिणो आहे, त उन में पुलिस वारनि जेको निशानो जेको बणायो आहे, इन्हनि खे निशानो मीडिया खे, DSNGs जे मथां कुटको, लठबाज़ी, मतिलबु छा इहो को फेयर हुयो? उन्हनि खे पोइ ऑर्डर हुयो त हिननि खे बैन कयो, उन्हनि खे थोरो पोइते छिकियो, ताकी हीअ जेके रबड़ बुलेट्स फायर थियूं थियनि, या जेके हाणे काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे दे लॉस्ट देयर लाइव्स, त उहो रिपोर्ट न थी सघे। ॾाढो ख़राबु थियो आहे इहो। दुनिया में किथे बि थींदा आहिनि, एॾा वॾा धरना लॻंदा आहिनि, कुझु बि थींदो आहे, प्रोसेशन्स थींदा आहिनि, त मीडिया ते या जेके मीडिया जा माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खे हमेशह सेफ स्पेस ॾिनो वेंदो आहे, छो जो उहो पार्टी न आहिनि कंहिं शइ जी, उहो त कवरेज ते हाणे तव्हां ॾिठो हूंदो, जेको मूं महसूसु कयो त रुॻो कैमरामैन खे उन्हनि जेको आहे फोकस कयो आहे। ॿिया हेठि ठीकु हुया जेके कनि पिया, कैमरामैन जेके हुया जेके हुननि खे ॿुधाइनि पिया लाइव इलेक्ट्रॉनिक मीडिया ते, हाणे ARY चवनि था उन्हनि जा काफ़ी क़दम बंदि कयूं, पर जेके बि चैनल्स जेके उहे दे वर साइडिंग विद इमरान एंड जेको आहे कादरी साहब वारा, उन्हनि खे ॾुखियो टाइम पिया मिलनि, उन्हनि जे माण्हुनि खे काफ़ी मारे थो। उहो 5-6 चैनल्स जेके डॉन ऐं ॿिया जेके आहिनि समा, इन्हनि जा ॿियो असांजो बि कल्ह जेको आहे हिकिड़ो रिपोर्टर आहे, उनखे बि जेको आहे सो चवण जो मक़सदु इहो हिकिड़ो त इहो आहे त इहो इट शुड बी फुली कंडेम्ड। मीडिया जे मथां या ॿियनि जे मथां जेके बि माण्हू उते जेकी बि का शइ थी आहे, इट शुड बी फुली कंडेम्ड। कोई बि हिनखे वेलकम न कंदो, नंबर 1। ॿियो अर्ज़ी हो सर जेको मां ॻाल्हि पे कई, हीअ मूंखे जेकी लॻे थी सॼी जंग जेकी शुरू खां शुरू थी आहे, तव्हांखे हाणे महसूसु थींदो हूंदो, असांखे महसूसु थिए थो त हीअ ज़ातियात जी जंग आहे।
पहिरियों त मां इहो मेंटेन बि कंदो हुउसि हिन जे पोयां को फोर्स आहे ॿिन्ही जे पोयां जेको इनखे इंस्टिगेट करे थो। सही। पर हाणे अॼु जो मुंहिंजो थोरो यानी कादरी साहिब कसम कयां ख़ुदा जा कसम कयां फलाणा कयां जेके त मां जे पोयां कोई बि कोन्हे मूंसां न आहे मां बिल्कुलु आवाम लाइ त उथां बार बार हिन जेको आहे पब्लिकली स्वेयर कयो आहे त मूंखे लॻे थो इमरान ख़ान जे पोयां त को डेफिनेटली देयर इज़ वन फोर्स। पोइ हाणे तव्हां हुनखे आर्मी चयो या ॿियो चओ कोई बि चओ माण्हू चवनि था पिया घणियूं ॻाल्हियूं आहिनि। हाणे छा आहे त कादरी साहिब जो जेको हुयो कादरी साहिब तॾहिं हो थियो जॾहिं मॉडल टाउन वारो कमु थियो। जे मॉडल टाउन वारो एपिसोड न थिए हा त कादरी साहिब इन लेवल ते कोन अचे इहो मुंहिंजो तजुर्बो। अच्छा। पोइ इमरान ख़ान अकेलो हुजे हा पोइ एजेंडा ॾेई इहो माज़रत सां हिकिड़ो तव्हांखे मां इंटरप्ट थो कयां तमामु हिकिड़ो अहम नुक़्तो आहे त असां जेका बि हाणे तवजह आहे या जेका अटेंशन आहे मीडिया जी उहा अची वई आहे इन 17 जून वारे वाक़े ते सानिया मॉडल टाउन। पर कादरी साहिब वारो जेको असल जेको एजेंडा हो जंहिंजे करे हू मुल्क वापसि आयो हीअ त हिकिड़ो हलो विच में हिकिड़ो अनप्रेसिडेंटेड हिकिड़ो हुयो वाक़ियो थी पियो। पर छा उनजे अलावा तारुल कादरी साहिब जो जेको हाणे डिमांड हुई त भई FIR ते या 2-3 एजेंडा त ख़ैर उन्हनि पहिरियों बि पेश कयो जेको फुलफिल न थियो। 62-63 जी ॻाल्हि उन्हनि कई पहिरियों उनखे इंक्लूड कयो। पर हाणे उहो जेको एजेंडा लार्जर जेको उन ते कैनवस ते हुयो उहो काॾे हलियो वियो? उहो एजेंडा ऑलरेडी आहे। छा इन करे मां चयो त डे बाय डे छा आहे त हिन जी प्रेशर पॉइंट्स ऐं थिंग्स जो आहिनि उहो जीअं इंसिडेंट्स थींदा था वञनि शइ डिफरेंट थींदी थी वञे। हाणे जॾहिं माण्हू हुआ त हाणे हिननि खे सिर्फ़ु इहा शइ आहे त दहशतगर्दी जा हाणे केसिस कंदासीं गवर्नमेंट जे मथां कंदासीं छो जो रेपिडली ॾाढा हिकिड़ा सर्कमस्टेंसिस चेंज थींदा विया आहिनि। बेसिक डिमांड्स हुननि जूं आहिनि। हाणे जॾहिं तव्हांखे यादि हूंदो 2-3 ॾींहं अॻु में जॾहिं गवर्नमेंट चयो ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं त असां तव्हांजा 5 डिमांड्स या जेके बि डिमांड्स आहिनि बेसिकली मञण लाइ तयारु आहियूं। हुननि चयो न नवाज़ शरीफ़ वञे। मक़सदु इहो आहे त देयर इज़ सम पर्सनल एजेंडा जेके कॉन्फ्लिक्ट आहे त नवाज़ शरीफ़ वञे। ॿियो माण्हू बि हुननि खे क़बूल न हुयो। हा हीअं चयो हुननि त इन हाउस तब्दीली था आणियो ॿियो माण्हू नवाज़ शरीफ़ जे मथां जॻह ते अचे जेको इमरान ख़ान चयो महीने लाइ वञे या 2 महीननि लाइ वञे ऐं हीअ सॼो जेको आहे तव्हां इंक्वायरी करायो। इंक्वायरी नेचुरली जुडिशियल इंक्वायरी थींदी ॿियो त इंक्वायरी कोई करे नथो सघे। दैट वुड बी द ओनली न्यूट्रल टीम। सो उहा बि सुप्रीम कोर्ट जी थी आहे हाई कोर्ट जा जज बि न हुजनि उहा न थी। सुप्रीम कोर्ट कोई बि सुओ मोटो एक्शन न खयो हिन वक़्त ताईं नथी खणे छो जो मूंखे अपेरेंटली लॻे थो सुप्रीम कोर्ट जो इहो खणंदुसि त हिकिड़ो नओं सॼो पेंडोरा बॉक्स खुली वेंदो सॼियूं पार्टीज़ ईंदियूं वरी नए सिरे सां एविडेंसिस ईंदा प्रॉब्लम थींदो। त सुप्रीम कोर्ट इज़ वेरी केयरफुल कमिंग अप विद सर्टन डिसीजन्स। हाणे मां हिते तव्हां वरी पोइ तव्हां सवाल पुछो मूंखे जेको लॻे थो हे ज़ाती जंग आहे। कोई फोर्सिस आहिनि जेके नवाज़ शरीफ़ खे ॾिसणु नथा चाहिनि। उहो इमरान ख़ान इज़ कैरिंग हिज मास्टर्स वॉइस ऐं उन सां गॾु कादरी साहिब जेको आहे उहो हिकिड़ो बहानो ठाहे त मॉडल टाउन जो तमामु वॾो शो बहानो सिर्फ़ु न आहे पर माण्हू हुनजा मुआ उनखे घणो अॻिते करे राति वरी जेके कैजुअलिटीज़ थियूं हाणे तव्हां ॾिठो हूंदो त आस्ते आस्ते ॿई गॾु थी विया दे आर वन। पहिरियों कलाक में हो पियो पहुचे 2 कलाकनि खां हो पियो पहुचे। तव्हां ॾिठो हूंदो टाइमिंग्स अहिड़े नमूने जी प्लैनिंग हुई त हिन जी प्लैनिंग कठी हुई। हाणे दे आर ऑन वन प्लेटफॉर्म गॾु बीठा आहिनि उते हुन में आहिनि कंटेनर्स हिक ॿिए जी आवाज़ ॿुधी सघनि हिक ॿिए जी आवाज़ आहिनि हिक ॿिए सां मिलनि बि था। एप्रिशिएट मीन्स नाउ दे आर ऑन वन प्लेटफॉर्म। हाणे सभई गॾिजी पिया आहिनि सभु शइ थी आहे। हिन राति बि हुननि चयो हुनजो नारो साॻियो ई आहे सभु शइ इहा आहे। इन खे मां चवां थो वरी 3 ॻाल्हि ईंदुसि त हाणे थियणो छा आहे बेशक तव्हां पुछो। जी जी मुंहिंजो इहो सुवालु हुयो त असां ॾिठो आहे त असां जेको पार्लियामेंट्री जेको सिस्टम हूंदो आहे सेटअप हूंदो आहे उहे ओवर द पीरियड ऑफ इयर्स ऐं जेके मुख़्तलिफ़ डेकेड्स में मुख़्तलिफ़ हिकिड़ियूं असां वटि रहियूं आहिनि रिजीम्स रहियूं आहिनि। हाणे जेको 2007 खां पोइ 2013 ताईं हिकिड़ो जुडिशरी जो जेको रोल रहियो या जेके माण्हू चवनि था त जुडिशल एक्टिविज़म जे अंदरि इफ़्तिख़ार चौधरी साहब वारी पूरी हिकिड़ी तहरीक हुई न से उहो बि हिकिड़ी पूरी कैंपेन हली जीअं ही लॉन्गेस्ट कैंपेन हीअ हली आहे उअं ई हू कैंपेन जेके 10-10 कलाक 8-8 कलाक चीफ जस्टिस जूं रैलियूं वकीलनि जूं रैलियूं। उन खां पोइ 2010 खां पोइ आर्मी बि थोरो जेको आहे उनखे डिस्क्रेडिट कयो वियो हुयो जेके इंसिडेंट्स थिया May 2 जा या उन खां पोइ मेमो गेट वारे हवाले सां। त हाणे तव्हां सम्झो था त हे ॿई इदारा पोइते आहिनि देव टेकन अ बैक सीट त भई ठीकु आहे लेट देम डू क्लीन अप द मैस और मेक द मैस और क्लीन अप द मैस ऐं ही पाण जेके आहिनि विच में नथा अचनि ताकी सुभाणे वरी इहो को फिंगर पॉइंट करे उन्हनि ते
त इहो सॼो तव्हांजो छा एक्सपीरियंस थो चए या तजुर्बो थो चए त हीउ सॼो मामलो मां सम्झां थो हिकिड़ो रीज़न जेको जुडिशरी थोरी पोइते आहे केयरफुल आहे तव्हां असां ॾिठो हूंदसि सभिनी त जॾहिं बि इन द टाइम ऑफ क्राइसिस जुडिशरी हमेशह अॻिते आई आहे कॾहिं डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी हुन ॾिनी आहे कॾहिं ॿिए कंहिं डॉक्ट्रिन सां उहो अॻियां आई आहे हुननि फ़ैसिला ॾिना आहिनि सुओ मोटो एक्शन्स कया आहिनि हाणे वाई दे आर केयरफुल मुंहिंजी नज़र में हिकिड़ो त इफ़्तिख़ार चौधरी हैज़ बिकम कंट्रोवर्शियल नंबर वन हे हिन जा जज सबॉर्डिनेट रहिया आहिनि एंड नेचुरली इन द सिलेक्शन ऑफ दीज जजिस इफ़्तिख़ार चौधरी साहब जो रोल तमामु इम्पोर्टेंट हो मां सम्झां हिकिड़ो नंबर वन द मैन हैज़ बिकम कंट्रोवर्शियल अरसलान हिन जो पुटु आयो हिन जे मथां केसिस थिया पोइ इहा हिकिड़ी नंबर वन इहा हुई ॿियो मे बी द आर्म फोर्सिस वर वेटिंग फॉर अ वर्ड फ्रॉम द जुडिशरी एज़ बीइंग डन इन द पास्ट जुडिशरी अञा ताईं जीअं मां अर्ज़ु कयो त हाणे चुप आहे जुडिशरी अॻिते नथी अचे ऐं तव्हां बि इहो चओ त हाणे जुडिशरी नथी अचे पई एनी हो चवनि था न को सुओ मोटो मॉडल टाउन जो जेको इंसिडेंट थियो उन में बि सुओ मोटो न खॼो हालांकि चौधरी साहब इफ़्तिख़ार साहब जॾहिं हूंदो त थोरी थोरी ॻाल्हि त सुओ मोटो खणंदो इहो न आहे त उहो ख़राबु कंदा या ग़लति कंदा नो जुडिशरी yes of course but now on this such a serious incident no suo moto action was taken either on the last model town incident or even last night's incident so it means judiciary would like to be neutral and they want out of that the political forces should resolve their issues among themselves उहा एफर्ट थी सभु शइ थी हो सकते बिहाइंड द डोर्स का कोशिशि थींदी बि हुजे पर हाणे आर्म फोर्सिस जो मेन रोल आहे त हाणे इहा ख़बर पए त आर्म फोर्सिस छा कंदा दिस इज़ अ बिग क्वेश्चन मार्क मूंखे जेको लॻे थो जेकॾहिं मूंखे हिकु मिनट ॾियो त पंहिंजो तजियो पेश कयां थी सघे थो त आई मे बी रॉन्ग थिंग्स मे बी डिफरेंट बट हे हिकिड़ो हाइपोथेसिस आहे जंहिं कहिड़ी माण्हू डेवलप करे थो हर को जंहिंजे ज़हन में छा अचे थो जेके डेवलपमेंट्स मूं ॾिठियूं आहिनि उन में मूंखे लॻे थो त इंटरम सेटअप अचे थो मतिलबु तव्हांजी गट फीलिंग इहा चवे थी अच्छा सभु शयूं नथा करे सघूं टाइम वेरी शॉर्ट आहे न त मां उहो हुन गिंड खे कड़ी खे मिलाए ॾियां तव्हांखे अच्छा कीअं किसो शुरू थियो केरु कंहिंजे पोयां हुयो को किथां हलियो अगरि थोरो बुलेट पॉइंट्स में अगरि तव्हां मुंहिंजी मेंटेनेंस पहिरियों इहा ई हुई त हीअ जेको ॻाल्हि शुरू थी आहे इहा मुशरफ खां शुरू थी आहे अच्छा मुशरफ खे न छॾियो वियो गवर्नमेंट पर नॉट द गवर्नमेंट बट द शरीफ ब्रदर्स दे सेड नो वी विल नॉट लीव हिम सही दिस वर द पीपल सेइंग इट सही उन खां पोइ जियो वारो इंसिडेंट थियो DGISI जा तस्वीरूं ॾेखारियूं हुयूं गवर्नमेंट साइडेड विथ जियो ॿी कड़ी हाणे हीअ छा हुई दिस वॉज एन इंडिकेशन त आर्म फोर्सिस सां सिविलियन गवर्नमेंट कॉन्फ्लिक्ट में अचे पई उन में बि तव्हांखे यादि हूंदो चौधरी शहबाज शरीफ़ ऐं मियां शहबाज शरीफ़ सॉरी ऐं मियां नवाज़ शरीफ़ साहब वारा आर्मी सां काफ़ी क्लोज़ली मीटिंग्स बि कंदा ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ सां काफ़ी शहबाज शरीफ़ जूं मीटिंग्स थियूं ॿी बि थी हूंदियूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं नाउ टियों इंसिडेंट जॾहिं इहा ॻाल्हि अॻिते न पई वधे ऐं मियां साहब न पियो मञे जेको मूंखे लॻो अरसलान स्टेज ते अची वियो इमरान ख़ान सां ज़ातियात ते कमु शुरू थी वियो हुन चयो तो हीअं कयो हुन चयो तो हीअं कयो आहे अल्टीमेटली चौधरी इफ़्तिख़ार सीन ते अची वियो डिफॉर्मेशन जो ॻाल्हियूं थियणु लॻियूं नोटिस मोकिलिया विया उहो ठीकु आहे इमरान ख़ान वापसि वठी उहा शइ छो जो कंहिं हुनखे चयो हूंदो कंहिं बि चयो हूंदो या आर्म फोर्सिस चयो बाबा इन ॻाल्हि खे अॻिते न वधायो कमु ॾाढो ख़राबु थी वेंदो जुडिशरी खे इन्वॉल्व न थियो Even Iftikhar Chaudhary Sahab is sitting there as a retired judge, but retired शीं हुजे आहे त शीं न वेठो आहे तो मक़सदु चवण जो इहा हिकिड़ो चौथो थियो इहे जॾहिं सभु शयूं थियूं त यानी अञा ताईं हिनखे न छॾियो वियो हाणे आई थिंक वन सेगमेंट ऑफ आर्म फोर्सिस सर्टनली वुड वॉन्ट दैट हाणे मुशरफ सां तमामु घणी थी आहे हिनखे हाणे वञणु ॾियो सही बेसिकली हिज कॉन्स्टिट्यूंसी वॉज आर्मी सही एक्स चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे टोलींदो जेतिरो बि तव्हां हुनखे भला काफ़ी हुन सां कयो आहे पुलिस स्टेशन ते वियो वरी उते तव्हां हुन खां स्टेटमेंट्स वरितियूं थोरियूं घणियूं घणियूं ॻाल्हियूं गंद मिलियूं घणियूं हाणे बाबा छॾियो हुनखे जहाज़ आयो मोटी वियो सही ॿाहिरिनि फोर्सिस सऊदी अरेबिया चयो सऊदी अरेबिया हटी वियो चुप करे वेही रहियो अॼु ताईं सऊदी अरेबिया कुझु नथो चए सही हालांकि दे आर द फ्रेंड्स ऑफ नवाज़ शरीफ़ साहब बिल्कुलु सही दे आर फ्रेंड्स ऑफ पाकिस्तान पर नवाज़ शरीफ़ साहब उते रहियो महिरबानी हिकिड़ी हाणे तव्हां कड़ियूं जेके चयूं मूंखे इहे चंद कड़ी अहिड़ी थी लॻे हिकिड़ी शइ तव्हां शायदि मिस आउट करे विया अगरि तव्हां सम्झो था त उहा नाहे त पोइ उहो ज़रबज़ जो जेको हुयो उहो टीज़ बि जेको कयो हुयो आर्मी खे जेको हुतां लाशूं पियूं अचनि ऐं हे चवनि पिया त न असां मुज़ाकरात कंदासीं एक्ज़ैक्टली तमामु वॾो मेजर इहो बि हो हाणे छा थियो आहे त इहे सभिनी खे जेकॾहिं तव्हां मिलायो था त इन मां QED इहो थो थिए त फ़ौज ऐं सिविलियन गवर्नमेंट जी अंडरस्टैंडिंग कान्हे अच्छा ख़ुदा ॼाणे थो छा आहे पर मूंखे लॻे थो ईअं न आहे जे इहा न आहे त पोइ अपेरेंटली हिकिड़ी थ्योरी वञी प्रूव थी थिए त बिहाइंड इमरान ख़ान एंड कादरी देयर इज़ सम फोर्स अच्छा मतिलबु मां वरी हिनखे थोरो अॻिते खणी वेंदो आहियां फॉरेन ऑफिस जो माण्हू आहे त बाबा मास्टर ऑफ द गेम अमेरिका हिज मास्टर चॉइस को ॿियो
हिज मास्टर्स वरी हिननि खे था चवनि बाबा तव्हां हीअं कयो, सही ॻाल्हि आहे ज़ातियत ते। सॼी थ्योरी इहा इंडिकेट थी करे त ॻाल्हि नवाज़ शरीफ़ जे पोयां आहे, अच्छा जमहूरियत हर थो करे। हाणे अॼु जेकी सिचुएशन थी आहे, राति जेकी अनटोवर्ड इंसिडेंट थियो आहे जेको न थियणु खपे आहे, जी कल्ह खां बि मूं टे ॾींहं खां ईअं पियो सोचो त वायलेशन एॾी न थींदी, पर अच्छा कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त डेस्परेशन में इंसानु अहिड़ी शयूं कंदो आहे जो ग़लतियूं थी वेंदियूं। बिल्कुल सही है, मॉडल टाउन वारो मां सम्झां थो मिस्टेक न ब्लंडर थियो आहे सही ऑन पंजाब पार्ट गवर्नमेंट ऑफ सही है। हाणे छा थो थिए त ॿ टे ऑप्शन्स गवर्नमेंट सोचींदी आहे, आर्म फोर्सिस सोचींदी, एमरजेंसी, और एमरजेंसी बि प्राइम मिनिस्टर जे उन ते थींदी। सही एमरजेंसी आहे कोन, हिकु प्रोविंस में कमु हले थो, बाक़ी प्रोविंस सही ॻाल्हि आहे। वरी नवाज़ शरीफ़ छा पियो करे त हिकदमि हाउस में छॾाए पियो सेशन, उन में रेज़ोल्यूशन पास पियो कराए त मुंहिंजी ॾिसो 11 पार्टियुनि जी मूंखे हेतिरी आहे। उन महिल पीपल्स पार्टी ऐं MQM वॉच एंड सी पिया कनि, एंड देयर वॉज अंग्रेजी में चओ मैरिज ऑफ कन्वीनियंस बिटवीन द टू पार्टीज़, स्पेशली उहो ऑपोजिशन वारो न हुयो। सही मे बी छो जो पॉलिटिशियंस आहिनि, हू न चाहींदा हूंदा त हीअ जेकी पार्लियामेंट हले माफ़ थी। कजो तव्हांजी ॻाल्हि कटियां थी, मुशाहिदुल्लाह साहब असां सां लाइन ते। जी जी अस्सलाम वालेकुम मुशाहिदुल्लाह खान साहब। जी वालेकुम सलाम जी। मुशाहिदुल्लाह साहब, सिचुएशन सेंटर में वेलकम आपको, और साथ में हम आपसे जानना चाहेंगे इस्लामाबाद में जो मामला चल रहे हैं कल रात से लेके अब तक, और फिर हुकूमत भी एकदम से रात तक तो थोड़े से बैकफुट पे थे, अभी वो बिल्कुल वो भी डिफेंसिव हो गए हैं, थोड़ा थोड़ा ऑफेंसिव भी हो रहे हैं साथ साथ में। तो ये मामला जो है वो अब आप समझते हैं कि बहुत आपके लिए ख़तरा होगा या नहीं होगा, मामला ऐसे ही ये चलता रहेगा कल तक, और फिर वो बीच में कोई मुज़ाकरात हो जाएंगे और फिर मामला ख़त्म हो जाएगा? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखिए बात ये है कि जो हालात हैं उससे कोई शुबा नहीं है कि वो एक दौरानी सी कैफियत है, लेकिन हमें अपना जाती खतरा वतरा को, हम सियासी लोग हैं जी, असल में तो खतरा पैदा हुआ है रियासत को, और रियासत को लोग थ्रेट कर रहे हैं, और रियासत के खिलाफ तो बाकायदा साजिश हो रही है जी, और रियासत के अलामात देखें, ये जो प्रेसिडेंट हाउस, प्राइम मिनिस्टर हाउस, पार्लियामेंट हाउस, ये तो PMLN की जागीर नहीं है, ये रियासत पाकिस्तान की जागीर है जी, और ये पाकिस्तान की रियासत की अलामात है, और ये आखिरी जगह होती हैं और इसके बाद फिर चीजें खत्म होना शुरू हो जाती हैं। आपने देखा कि पिछले 15-16 दिन वो पुरअमन बैठे रहे, हालांकि वो ऐसी जगह पे बैठे थे जिसके बारे में उन्होंने हमें लिख के दिया था कि हम यहाँ तक नहीं आएंगे, इसके बावजूद वो वहाँ पे आए, और फिर उसके बाद रेड जोन में भी वो आए, उसको भी उन्होंने वादे की खिलाफ वर्जी की। फिर भी हमने न सिर्फ उसने बैठने दिया, उनको सिक्योरिटी दी, उनको किसी वक्त खाना भी पहुँचाया, पानी भी पहुँचाया जी, वहाँ पे सफाइयाँ भी कराई, लेकिन आप ये देखिए कि 15, 16, 17 दिन क्या वहाँ पे तकरीरें हुई हैं कि कत्ल कर दो, फांसी पे चढ़ा देंगे, शरीफ फैमिली को खत्म कर दो, और पार्लियामेंट के अंदर जाके अवामी पार्लियामेंट जो है उसका इजलास होगा और हमला कर दो। और फिर उसके बाद आपने ये देखा कि उन्होंने अपनी तकरीरों में ये भी कहा था जी हाँ, कि हम उन इंस्टॉलेशन पे नहीं जाएंगे जहाँ पे फौज खड़ी हुई है, लेकिन कल रात सारी दुनिया ने देखा, पाकिस्तान के अवाम ने देखा कि हाथों में हथौड़े हैं, कुल्हाड़ियाँ हैं, मास्क लगाए हुए हैं, डंडे हैं, क्रेनें हैं और कटर्स हैं, और वो लेके वो प्राइम मिनिस्टर हाउस की तरफ जा रहे थे। तो उसके बाद मतलब कि कहीं ना कहीं तो रियासत के रेट को बरकरार रखना था, और खास तौर से उन जगहों पे जा रहे थे जहाँ पे फौज खड़ी हुई थी। जी, हालांकि फौज इस वक्त स्टेट ऑफ वॉर में है, और होना तो ये चाहिए था कि ये जो जमहूरियत के खिलाफ इनकलाब आ रहा है, ये जो हमसे जंग वो कर रहे हैं, ये जंग जाके वहाँ पे करें वजीरिस्तान में, और IDP की मदद करें, वो तो नहीं किया। बल्कि मैं ये समझता हूँ कि वो पाक फौज को जिनके बच्चे शहीद हो रहे हैं उनको ये सजा देना चाहते हैं, यहाँ पे एंगेज किया है उन्होंने, और उसके नतीजे में जो कैजुअलिटी हुई है उसका हमें बड़ा अफसोस है। हमारे भाई बहन बेटे हैं वो, और लेकिन इन्होंने गुमराह करके औरतों की शील्ड बनाई थी, कहते थे कि जी हम गोली खाएंगे, सबसे पहली गोली खाने वाले एयर कंडीशन कंटेनरों में और गाड़ियों में बंद हैं जी, और औरतों और बच्चों को बेचारों को छोड़ दिया, जिसका हमें बहुत अफसोस है। सही। अच्छा मुशाहिदुल्लाह साहब, एक चीज़ आपसे जानना चाहेंगे, जैसा बकौल आपके मामला जो हैं वो आप समझ रहे हैं कि उनकी तरफ से हो रहे हैं, और आप ये नहीं समझते अभी MKM जो है उसने अपनी पोजीशन जो है वो चेंज कर ली है, वो अब आपके मौक़िफ़ की तायीद नहीं कर रही, आपको बैक नहीं कर रही, आपको सपोर्ट नहीं कर रही, और साथ में लियाकत जतोई साहब जो हैं सिंध के जो वज़ीर आला थे, पहले आपके मेंबर थे पार्टी के, वो आपको छोड़ के चले गए हैं और वो उनके मौक़िफ़ की तायीद कर रहे हैं।
تو آپ نہیں سمجھ رہے کہ تھوڑا بہت اب یہ آپ کے حوالے سے بھی ایک ابہام والی صورتحال جو ہے وہ سامنے آ گئی ہے؟ دیکھیے جی، ایم کیو ایم کی جہاں تک بات ہے، ایم کیو ایم نے سینیٹ اور قومی اسمبلی میں پارلیمنٹ میں جو متفقہ قراردادیں ہوئی ہیں اس میں اپنا پورا حصہ ڈالا ہے. یہ چند دن پرانی بات ہے جی. اور ہمیں بڑی خوشی تھی کہ ایم کیو ایم کا ایک ڈیموکریٹک یعنی کہ چہرہ تھا وہ تھوڑا سا سامنے آ رہا تھا، اور اس کے لیے ان سے لوگوں نے بڑی کوششیں کی. لیکن اگر اس کے باوجود بھی وہ اپنا اسٹانس چینج کرتے ہیں تو یہ افسوسناک ہوگا. اور مجھے خاص طور پہ وہ جو ان کی جو لیڈرشپ ہے یہاں کی، جنہوں نے بڑا کردار ادا کیا تھا، جی میں یہ سمجھتا ہوں کہ وہ بھی حیران اور پریشان ہوں گے کہ وہ کیسے، یعنی کہ ون فائن مارننگ اگر ان کا وہ چینج ہوتا ہے تو وہ پاکستان کے لوگ دیکھ رہے ہیں. دوسرا لیاقت جسوئی صاحب، آپ کہہ رہے ہمارے لوگ ہیں، لیاقت جسوئی صاحب جو ہیں وہ کتنے ہمارے ہیں کتنے نہیں ہیں، وہ کبھی ہمارے ہوتے ہیں، پھر ہمارے نہیں ہوتے، پھر ہمارے ہو جاتے ہیں، پھر ہمارے نہیں ہوتے، اور وہ مختلف پارٹیوں میں وہ رہے ہیں. یہ مطلب پنچھی ہیں، یہ حالات دیکھ کے یعنی کہ اپنی وہ طے کرتے ہیں ان کے مقاصد کے ملک یا پارلیمنٹ یا آئین کے ساتھ تو نہیں ہے. اچھا مجھے سب کو پتا ہے. اچھا مشاہد اللہ صاحب، یہ بھی بتائیے گا کہ ابھی جو جوائنٹ سیشن کی بات ہو رہی ہے، جو آج آپ لوگوں کا اجلاس ہوا ہے، اس میں ایک فیصلہ سامنے آیا ہے جو منگل کو غالباً امکان ہے کہ وہ ہوگا، تو اس میں آپ کے ایجنڈا پہ کیا چیزیں ہوں گی؟ ابھی کرنٹ سچویشن ہی ہے. پہلی بات تو یہ ہے کہ 11 کی 11 پارٹیاں ایک طرف کھڑی ہے. ٹھیک ہے، اگر کوئی ڈسٹنس نہیں کرتا ہے تو کسی نے یہ نہیں کہا اچھا کہ ہم اس قرارداد کے پیچھے ہٹ رہے ہیں. صحیح. تو اس کو ایک ری وزٹ بھی کیا جائے گا، اور یہ جو اب سچویشن ہوئی ہے ظاہر ہے اسی کو ڈسکس کیا جائے گا، اور آئندہ کے جو اقدامات ہیں اس پہ فیصلہ کیا جائے گا. اور یہ طے ہے کہ میاں نواز شریف نے استعفیٰ کسی قیمت پہ نہیں دینا، اس لیے کہ اگر یہ سلسلہ شروع ہو گیا کہ چند ہزار لوگ آئیں اور وہ آ کے لوگوں کو اشتعال دلائیں، بغاوت سے بر مبنی باتیں کریں، لوگوں کو کہیں کہ ورلڈ بینک اور آئی ایم ایف کے خرچے نہیں دیں گے، ٹیکس نہیں دو، بجلی کے بل نہیں دو، گیس کے بل نہیں دو، ہنڈی کے ذریعے کاروبار کرو، بینکوں سے پیسے نکال لو، اور ایسی باتیں کریں جس سے پاکستان کے دشمن خوش ہوں، تو ان کے کہنے پہ اگر کوئی اس طرح کی چیز مطلب کہ جو سچویشن پیدا ہوئی ہے اس پہ غور کرے گی. اور میں یہ سمجھتا ہوں کہ پاکستان کے 18 کروڑ عوام اور یہ پارلیمنٹ جو اس کی نمائندہ ہے وہ کسی بھی قیمت پہ آئین اور جمہوریت کی حفاظت کرے گی، اور اس سلسلے میں اجلاس بلائیں گے اور اس کو ہم آئندہ کا لائحہ عمل طے کریں گے. صحیح. بہت شکریہ آپ کا مشاہد اللہ خان صاحب، آپ نے سچویشن سینٹر میں ہمارے سے بات کی اور اپنا موقف دیا. مشاہد اللہ خان صاحب جی ॻाल्हि तव्हां ॿुधी नेचुरली सही आहे. हो त पंहिंजी लाइन टू कंदा. मुंहिंजी जेकी ख़बर आहे, तव्हांखे मुंहिंजो ख़्यालु ख़बर आहे, आर्म फोर्सिस या आर्मी जेकी असांजे हिननि बिल्डिंग्स ते बीठी हुई, कल्ह राति इहो ॿुधायो वियो त जॾहिं इहे कारकुन उते वञी पहुता पार्लियामेंट हाउस जे अॻियां, त आर्मी हुननि खे चयो बाबा तव्हां अंदरि न गिरो. हुननि बिल्कुलु हुननि जो चयो मञियो, ऐं हुननि ईअं चयो त असां पंहिंजे फ़ौज जी तमामु घणी इज़त था कयूं. न विया, सही, दे डिड नॉट कन्फ्रंट. इन करे मूंखे हिन जी ॻाल्हि ग़लति थी लॻे. सही आहे. चवण जो मक़सदु इहो आहे त कारकुननि कंहिं बि अहिड़ो को ऑफेंसिव मेजर न वरितो जंहिंजे करे एॾा सीवियर जेके हुननि जे मथां बुलेट्स लॻाई वियूं, जंहिंमें ॿार हुया, जंहिंमें लाइफ हुयूं, हुन वटि का शइ न हुजां, जे हुननि खे हुते धरनो ॾियण जी कोशिशि कई वई. वॾी ॿी क्वेश्चन मार्क इहा आहे त जेकी पुलिस जो वॾो जथो अॻियों सॼो बीठो हो, उसखे पोइ हलियो वियो. बिल्कुलु. भई जेकॾहिं गवर्नमेंट जा ऑर्डर्स हुननि खे न हुया त हू पोइ थिए छो थिए न, उते ई कन्फ्रंटेशन थिए हा. मक़सदु इहो आहे त जेकॾहिं हे चवनि था जेको मुशाहिद अल्लाह साहिबु चयो आहे, टोटली डिसएग्री विथ हिम, बिकॉज जेकॾहिं तव्हां हुनखे चयो त बाबा हुन लिखी ॾिनो त अॻिते अचण जी इजाज़त न आहे, पोइ त इजाज़त तव्हां ॾिनी त भले तव्हां अचो पीसफुल नमूने में तव्हां अचो. रात जो हिकिड़ो बयान त आयो हुयो त हमने उनको इजाज़त दी है कि वो ख़वातीन और बच्चे हाणे जॾहिं हुननि इजाज़त ॾिनी आहे त पोइ हाणे हुते हा जेकॾहिं हो थोरा थी वञनि हा, मतिलबु सो मूंखे लॻे थो जनरली पहल हेॾां थी आहे होॾां थी आहे. में बि कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कन्फ्रंटेशन में ॿिन्ही पासनि नकाशे थींदी आहे, पथर लॻो हो थी वियो त ॻाल्हि वधी वई. सो हिन सॼे मैस मूवमेंट में इट्स वेरी डिफिकल्ट टू गेज. पर शेख साहब, सूरत हाल जेका हिन वक़्तु असां ताईं अपडेट्स अचनि पिया त रेड ज़ोन में ॿीहर छिकताइण शुरू थी वई आहे. इमरान ख़ान साहब बि ख़िताब कयो ऐं ॾाढो पुरजोश अंदाज़ में हुन कारकुननि खे मुखातिब थींदे चयो त तव्हां हिते ई रहिजो ऐं तमामु बहादुरी सां तव्हां जेको मुक़ाबिलो कयो आहे. ऐं उन इहो बि चयो आहे त अॼु असां दरो दीवार जेके आहिनि से लुॾाए छॾींदासीं, पाकिस्तान बंदि कराए छॾींदासीं जेकॾहिं कुझु थियो. अॼु पूरी तयारी सां असां अॻिते वधंदासीं. कल्ह असांजी तयारी न ई तव्हां सम्झो था त का लचक न पई ॾेखारी वञे. बिल्कुलु मैडम, ॿ शइ थी सघनि थियूं. हाणे हिकिड़ी शइ इहा आहे, मूंखे जेकी हिकिड़ी थ्योरी आहे त कोर कमांडर्स जे कॉन्फ्रेंस खां पोइ काफ़ी सिचुएशन जेकी आहे उहा क्लियर थींदी त उन्हनि जो लाइन ऑफ एक्शन छा आहे. बिकॉज़ नो पॉलिटिशियंस आर एट डेगस्ट्रॉन, हू हिकु टेबल ते प्लेटफॉर्म ते कोन आहिनि. हो ॿ शयूं वठी सघनि था. हिकिड़ो आइदर
they will ask the president जेको आहे faces to resign and सही। form interim setup till such time investigation ख़तम थी थिए ऐं जुडिशियल कमीशन हिकिड़ी नई फॉर्म थिए सुप्रीम कोर्ट जे जजिस जी इन्वेस्टिगेशन खां पोइ जेको बि रिज़ल्ट अचे उहो हुननि खे मञे इहो हिकिड़ो सिनारियो आहे ॿियो सिनारियो इहो थी सघे थो त तव्हां जेको आहे हुननि खे कादरी साहब के ऐं इमरान साहब के क्लियर कट सिग्नल वञे त बाबा ही अनडेमोक्रेटिक आहे ऐं तव्हां महिरबानी करे पोइ हटी वञो सही दिस इज़ सेकेंड सिनारियो ॿियो नेचुरली हाणे एॾा कमांडर्स वेठा आहिनि जेके डायरेक्टली इन्वॉल्व थी चुका आहिनि हाणे ऐं नेचुरली इन द इंट्रस्ट ऑफ स्टेट दे आर थिंकिंग आवर बॉर्डर्स आर टेंस होॾे ॾिसो था इंडियंस जेके आहिनि हो ऑफेंसिव मेजर्स वठी रहिया आहिनि उते उहो लॻा हेॾां जेको हीअ एक्सरसाइज़ असांजी फ्रंटियर में थी रही आहे उहा तमामु वॾी उहा अध में आहे उहा सॼी विच में रहिजी वई आहे त मक़सदु अॼु राति ऐं सुभाणे राति जेको सिलसिलो थींदो ऐं अॼु राति जेकी इंडिकेशन्स ईंदियूं उन खां पोइ लाहे अमल पंहिंजो कंदा शेख साहब ट्रांसमिशन जे सिलसिले खे कंटिन्यू रखंदासीं पर ब्रेक हिते असांखे वठणु पइजो ऐं नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो वठूं था ब्रेक वेलकम बैक नाज़रीन शेख साहब वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा जे हवाले सां हिकिड़ो सख़्तु उन्हनि जो मौक़िफ़ रहियो आहे त जेसिताईं वज़ीर आज़म इस्तीफ़ा न ॾींदो री इलेक्शन न थींदा तेसिताईं जेको आहे असांजो एहतजाज धरणो ख़तमु न थींदो उनखां पोइ शहबाज़ शरीफ़ खे जॾहिं फौरी तौरु चीन मां वापसि घुरायो वियो तव्हां सम्झो पिया त इहो उमेद कई पई हुई त शहबाज़ शरीफ़ जेको आहे सो इस्तीफ़ा ॾींदो या उनखां इस्तीफ़ा ॾियारियो वेंदो जेकॾहिं उन तरह जो माहौल जुड़े हा उन वक़्तु त सूरत हाल में कुझु ठापुर थी पए सघे साईं मैडम शहबाज़ शरीफ़ जे इस्तीफ़ा जो सिलसिलो मां सम्झां थो त पहिरीं हुननि खे ऑफर कयो वियो हो ॿ शयूं हुनखे ऑफर कयूं इमरान ख़ान खे डिप्टी प्राइम मिनिस्टर जी आछ ॾिनी वई उन खां पोइ आई थिंक त शहबाज़ शरीफ़ जी बि हिकिड़े वक़्तु का ॻाल्हि आहे हुनखे प्रोपोज़ल ॾिनो वियो त जेकॾहिं तव्हां हिनखे असां इस्तीफ़ा ॾियारियूं था हुननि खे इहा क़ाबिल क़बूल न हुई दे वॉन्ट इस्तीफ़ा ऑफ मियां नवाज़ शरीफ़ साहब प्राइम मिनिस्टर हाणे छा थो थिए जेकॾहिं प्राइम मिनिस्टर इस्तीफ़ा थो ॾिए त सरकार हली वेंदी या त इन हाउस में ईअं थिए त चेंज इन हाउस चेंज जेके चवंदा आहिनि ॿियो को निसार अली ख़ान अचे या डार साहब अचे हो होॾे पोइ हिते हटी वञे ऐं उन खां पोइ चवनि ठीकु आहे असां मेजॉरिटी हुनखे इलेक्ट करे ऐं जेसिताईं वरी इंक्वायरी थिए इहो लंबो किसो जेको हिननि खे चऊं था न बाबा इहो इट विल बी अ वे टू सुसाइड त इन करे इहो हिननि खे क़बूल न आहे हाणे हुनखे ज़िद अची पवंदो आहे त नवाज़ शरीफ़ सिर्फ़ु इस्तीफ़ा ॾिए केतिरी बि इन्वेस्टिगेशन थियनि फलां थियनि एश्योरेंसिस आहिनि ॾिसो न अञा ताईं असांखे इहा ख़बर न आहे त 2-3 कलाक जेकी मीटिंग आर्म फोर्सिस सां थी इन्हनि टिनी लीडर्स जी उनजी का ख़बर ई न आई आहे अंदरि छा डिस्कस थियो कहिड़ी एश्योरेंसिस मिली पर एतिरो आयो त जॾहिं हे 2 लीडर इमरान ख़ान ऐं कादरी साहब जॾहिं मोटी आया त उन्हनि जो मौक़िफ़ हिकु ई हो ऐं साॻियो ई हुयो माना का चेंज न आई चेंज न हुई या मूंखे लॻे थो अपेरेंटली आर्म फोर्सिस हुकूमत खे सम्झाए रहिया आहिनि त कड़ी वॾी ॻाल्हि आहे जेकॾहिं ठीकु आहे तूं महीने ॾेढ लाइ उहो चवनि था तूं परमनेंटली डिसमिस कोन थो थिए मे बी आई एम रॉन्ग त तूं बाबा हलियो वञ ठीकु आहे इन्वेस्टिगेशन हिकिड़ी थिए जजनि जी पर हो हाणे इन करे बि नथा चवनि जो हिकु जज ई हुनजे शहबाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ु हिकिड़ी कमीशन जेकी थी उहा रिपोर्ट ॾेई छॾी हाणे मां हिकिड़ो जज जेकॾहिं कमीशन बि पाण ठाही आहे सिंगल मैन जी कमीशन आहे चवण जो मक़सदु इहो आहे मूंखे अपेरेंटली ईअं लॻे थो देयर इज़ अ प्रेशर ऑन द गवर्नमेंट हाणे जेके ॿियूं पार्टियूं जेके तव्हां चओ था पीपल्स पार्टी तमामु वॾी पार्टी आहे ऐं मुंहिंजे लिहाज़ खां हिकु ई इहा हिकिड़ी पीपल्स पार्टी आहे असांजे मुल्क में मूंखे लॻे थो जेकी वाक़ई माण्हुनि जी पार्टी आहे नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि दे आर क्रिएशन ऑफ IGI या जेको वॉट एवर यू से हिकिड़ो पॉलिटिकल बेस एॾो स्ट्रॉन्ग न आहे जेको हिकिड़ी वाहिद पीपल्स पार्टी आहे उनजो आहे इन जो वॾो से आहे वॾो स्टेक आहे वॉच एंड सी सरदारी साहब जी हिकिड़ी पॉलिसी हुई त ॾिसूं था हाणे डेवलपमेंट्स कहिड़ियूं थियूं थियनि उन खां पोइ असां एक्ट कयूं खुर्शीद शाह साहब जा बयान आया ॿिया जेके बि थिया सॼा उहे तमामु थिया हाणे पीपल्स पार्टी अञा हिननि सां कोऑपरेट न पई करे इहा पीपल्स पार्टी जेके न छॾे ॾे पर MQM अॼु जेको आहे उहा हुननि लचक ॾेखारी आहे हुनजी लाइन ऑफ एक्शन चेंज थी आहे पोइ घणा माण्हू चवंदा त न MQM खे जॾहिं सिग्नल हुतां मिलंदो तॾहिं हे धरना कढंदा किथां सिग्नल मिलंदो उहो ख़ुदा थो ॼाणे मक़सदु इहो आहे त MQM बि सफ़ा इंडिपेंडेंट न आहे ऐं MQM बि कॾहिं अख बूट पीपल्स पार्टी सां खेॾंदी आहे कॾहिं अख बूट नवाज़ शरीफ़ सां त हुनजो जहिड़ो रहियो ई रहियो आहे सही जेकॾहिं हुननि रेज़ोल्यूशन पास करण हुन उहो इन करे आहिनि त उहो सम्झनि था नवाज़ शरीफ़ जो माना सभु असेंबली वयूं असेंबली सॼी वई त सॼी सेटअप जो नेशनल गवर्नमेंट अची वेंदी सभिनी लाइ प्रॉब्लम थींदो
ऐं थी सघे थो वॾी अकाउंटेबिलिटी शुरू थी वञे ऐं वॾो केओस सिचुएशन केओटिक सिचुएशन थी वञे ऐं वॾी क्राइसिस अची वञे कंट्री में, इन करे हिनखे एवॉइड करण जी कोशिशि था कनि। हाणे वेट एंड सी जो मसइलो आहे, मूंखे लॻे थो अल्टीमेटली हे डेडलॉक जेको थियो आहे, आई थिंक दी आर्म फोर्सिस इन द इंटरेस्ट ऑफ द कंट्री दे विल डिसाइड टू हैव एन इंटरम सेटअप। अच्छा, इंटरम सेटअप में ईअं कंदा, सेनेट खे ज़िंदा रखंदा, ठीकु आहे। इंटरम सेटअप में गवर्नमेंट्स जेके आहिनि मे बी हू डिसाइड कनि, पर उन खां अॻु में हिकिड़ो रेज़ोल्यूशन पास कराईंदा जंहिंमें MKM एंड पीपल्स पार्टी एंड अदर स्मॉल फोर्सिस विल बी ऑन वन साइड, दे विल नॉट स्टैंड विद द गवर्नमेंट फोर्सिस। हाणे डिपेंड्स हाउ मेनी सीट्स मुस्लिम लीग एंड हैज़ इन द नेशनल असेंबली। ऐं ॿियनि सिंध में हुनखे सीट कान्हे, पख्तूनख्वा में सीट कान्हे, बलूचिस्तान में बि हिकिड़ी वो आहे, पंजाब में हिकिड़ी टोटल आहे। सो इन करे मूंखे लॻे थो इंटरम सेटअप जा हालात वधीक नज़र अची रहिया आहिनि एज़ कम्पेयर टू दी यू नो कंसोलिडेशन। इन में जेको तव्हां जेको इशारो ॾियो था त इंटरम सेटअप जो, उहो उनजो छा स्ट्रक्चर हूंदो आफ्टर प्रोविंशियल ऑटोनॉमी, ऐं जॾहिं प्रोविंशियल सब्जेक्ट्स जेके आहिनि उहे सेपरेट थी विया आहिनि, वफ़ाक़ अलॻि थी वियो, त छा हीअ असेंबली तहलील थींदी त कीअं थींदी, छो थींदी, या उनखे रजिस्ट कयो वेंदो, त अॻिते जेको इंटरम सेटअप हूंदो छा उहो नेशनल हूंदो, प्रोविंशियल हाणे त मामला अलॻि थी विया आहिनि, त उनखे कीअं तव्हां ॾिसो था? ॿ शयूं आहिनि, ॿ सूरतूं थींदियूं। हिकिड़ी सूरत बिल्कुलु ॾाढो सुठो सुवालु आहे तव्हांजो। हिकिड़ो इहो आहे त ओवरऑल कंट्री में जेके सभु जेके आहिनि तहलील थी वञनि, असेंबलीज़ जेके आहिनि, हिकिड़ो नओं इंटरम सेटअप अचे जिते किथे, अच्छा, प्रोविंस में बि अचनि, ॿियनि में बि अचनि, पर को जवाज़ नथो थिए त सिंध में हिकिड़ो नओं सेटअप अचे, छो सिंध इज़ अ वेरी स्ट्रॉन्ग प्रोविंस, जिते तमामु वॾी पार्टी रूल करे रही आहे ऐं MKM बि हिते आहे, ऐं पंजाब ऑफकोर्स इज़ देयर। हो ॿ जेके आहिनि उहे असेंबलियूं, उहो को एॾो मूंखे लॻे थो एज़ कम्पेयर जेकॾहिं तव्हां कयो टू अदर असेंबलीज़, दे आर नॉट देट। सो इन करे मूंखे जेको लॻे थो त इंटरम सेटअप जेको हूंदो हिकिड़ो अहिड़ो फॉर्मूलो ठाहींदा जो चेंज ऑफ फेसिस थींदो। अच्छा, मूंखे जेके ॿ नाला हाणे लॻनि था, थी सघे थो मां नाला ग़लति बि हुजां, सैयद मुज़फ़र हुसैन शाह जी और मियां मोहम्मद सुमरो साहब, इन्हनि मां हिकिड़ो इंटरम प्राइम मिनिस्टर थींदो जेकॾहिं इंटरम सेटअप आयो त। अच्छा, इहो तव्हां जेको न न असां इहो मतिलबु बेस्ड ऑन वॉट उनजो मेरिट छा आहे, उन ते थोरो ॿुधायो त व्हाई दे विल बी कंसिडर्ड। छा आहे त उहो इन करे जो इंटरम सेटअप में जेकॾहिं को केयर टेकर प्राइम मिनिस्टर अचे थो, पोइ कॉम्बिनेशन थींदी ऑफ ब्यूरोक्रेसी, टेक्नोक्रेट्स, टेक्निकली की हुकूमत न थींदी जेकी रूल आउट करे सघो था लीगली, दैट्स नॉट देयर। इंटरम सेटअप मीन्स कंपोनेंट्स हूंदा हुन में। त मक़सदु आहे त जेको बि इंटरम सेटअप में केयर टेकर प्राइम मिनिस्टर ईंदो ऐं हुनजी हिकु कैबिनेट हूंदी, उन में सिविल सोसाइटी जा माण्हू हूंदा, उन में रिटायर्ड जर्नलिस्ट बि थी सघनि था, उन में रिटायर्ड सिविल सर्वेंट्स बि थी सघनि था, यानी फ्रॉम एवरी वॉक ऑफ लाइफ जेको बि हिकिड़ो उन मां मीडिया में थी सघनि था। अहिड़े क़िस्म जो सेटअप हिकिड़ो ईंदो जंहिंमें हिकिड़ो इंटरम सेटअप थिए, उहो माण्हू अचे जेको नॉन कंट्रोवर्शियल हुजे, इंटेग्रिटी हुनजी क्लियर हुजे, क्रेडिबिलिटी 100% हुजे। मां हे ॿ नाला इन करे कया आहिनि जो इन्हनि ॿिन्ही पास्ट में सैयद मुज़फ़र हुसैन शाह जेको आहे, ऑल्दो पीर पगारो ग्रुप साहिब जो आहे, उतां जो आहे, हुन ग्रुप जो माण्हू आहे, पर हुनजी क्रेडिबिलिटी ऐं एज़ चीफ मिनिस्टर तमामु क्लीन स्लेट ते हुन कमु कयो आहे। चवंदा त हुन लाइ त ही वाज आल्सो ही इज़ एनसाइक्लोपीडिया ऑफ लेजिस्लेचर। इवन हाणे फॉरेन ऑफिस जी मुंहिंजो ख़्याल आहे जेकी कमिटी आहे फॉरेन अफेयर्स जी, उन ते सेनेट में ही इज़ ऑन सो मेनी स्टैंडिंग कमिटीज़, सेनेट काफ़ी अर्से थियो। ॿियो मोहम्मद मियां सुमरो साहब त ऑलरेडी ॾिसो एक्टिंग प्राइम मिनिस्टर बि रही चुको आहे, एक्टिंग प्रेसिडेंट बि रही चुको आहे, ऐं तमामु हिकिड़ो सीज़न माण्हू आहे। मक़सदु मां ॿ नाला इन करे थो चवां त हिकिड़ा इहे जेके माण्हू आहिनि इहे हमेशह अनकंट्रोवर्शियल रहिया आहिनि, नॉन कंट्रोवर्शियल रहिया आहिनि। सुमरो साहब वरी बि जेको आहे उन्हनि जो नालो जॾहिं बि ईंदो हुयो साम्हूं, हूअं त काफ़ी शरीफ़ नफ़्स इंसान आहिनि, ऐं पर धुरियूं जेके ॿियूं आहिनि छा उहे मुतफ़िक़ थींदियूं हुन नाले ते? मतिलबु काफ़ी मे बी ॾिसो इहो क्वेश्चन मार्क आहे, जस्ट माई हंच, यू नो आई कांट से, बिकॉज हिकिड़ी जनरली ज़हन में ॻाल्हि अचे थी त जेकॾहिं इंटरम सेटअप आहे त काथों ईंदो, सही केरु ईंदो, काथों जो ईंदो? सो चवण जो मक़सदु इहो आहे त ॿिया बि थी सघनि था, मे बी ॾिसो न आर्मी मां कोई न ईंदो 100% इट्स क्लियर, मे बी somebody फ्रॉम मीडिया अची सघे थो, व्हाई नॉट? There are so many good people who are in Pakistan and they could be, they could fulfill this thing if that arrangement is decided. तो हाणे जेको असली ॻाल्हि आहे त हिन जंक्चर ते जॾहिं असां वेठा आहियूं, कोर कमांडर्स जी मीटिंग खां पोइ जेकी ॻाल्हि थींदी उहा डिसाइडिंग फैक्टर हूंदी,
सही या त गवर्नमेंट या आर्म फोर्सिस वारा चवंदा त बाबा नवाज़ शरीफ़ के इनडायरेक्टली या ईअं डायरेक्टली चवंदा त स्टेप डाउन जी इन द इंट्रस्ट ऑफ कंट्री वधीक क्योटिक असांजी सिचुएशन नथा कंटिन्यू वरी ॻाल्हियूं थींदियूं वरी माण्हू मरंदा एॾियूं कैजुअलिटीज़ केसि ताईं थींदियूं ॾिसो न तव्हां चओ था त सॼे कंट्री में हो थिए सही मां चवां थो द नंबर डज़ंट मैटर जमात इस्लामी अॼु जेकॾहिं कॉल ॾिनी त 2 लख माण्हू रोडनि ते ईंदा हुनखे सीट ई कान्हे सही मां It's तॾहिं not about, it's not about the number. सही आहे Even Imran Khan's only few thousand people are there. They may not be soldiers. They may be all brigadiers. त चवण जो मक़सदु आहे दे आर फाइटर्स तव्हांखे कल्ह ॾिठो आहे त हिकु कफ़न खणी घुमियो आहे कबरूं उन्हनि खोटियूं आहिनि जेको बि चयो आहे मतिलबु दे वर नॉट स्केर्ड ऑफ एनी डेथ या वॉट एवर यू कैन से दे सेड लबेक एंड दे वेंट पर उहो कादरी साहिब जा माण्हू वधीक हुआ उहो अॼु हुन बि काफ़ी जेको आहे हुनखे एप्रिशिएट कयो आहे पर इहो एप्रिशिएट करण सां गॾोगॾु शायदि उहो सियासी का ग़लती बि करे वेठा आहिनि इमरान ख़ान साहिबु तफ़रीक हिकिड़ी ॾेई करे पंहिंजे वर्कर में ऐं जेको आहे हुन में ऐं इहो चवणु त जेको 17 ॾींहंनि खां वठी काफ़िलो हलियो आहे त हिन मतिलबु त हुननि में सलाहियत न आहे वरी उन्हनि खे चवणु त जेको आहे उन्हनि खे ट्रेनिंग वठाई वेंदी सही आहे हुननि बि ग़लतियूं कुझु कयूं आहिनि एक्सीड लिमिट कया आहिनि इमरान ख़ान जे तकरीर में अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं बि आहिनि जेके हो हीअ एक्सीडेड द लिमिट्स बिल्कुलु ठीकु ठीकु आहे उहो तव्हां ईअं नथा चओ त उहो बिल्कुलु प्योर आहे न को मां हुननि जी साइड आहियां असां त एनालाइज़ था कयूं सिचुएशन खे चवण जो मक़सदु इहो आहे त हुननि जेको बि कमु कयो हाणे ॾिसो न सॼी दुनिया चाहे अमेरिका खां स्टेटमेंट आई आहे या यूके खां स्टेटमेंट आई हो चवंदा डेमोक्रेटिक फोर्सिस खे डीरेल न कयो राइट ठीकु आहे बाबा बाक़ी asking for a resignation of a prime minister is not unconstitutional. इहो त थींदो रहियो आहे इवन यूके में कंदा आहिनि बाबा तूं रिज़ाइन कर तो हे कमु कयो थोरी थोरी ॻाल्हि ते रेजिग्नेशन थींदियूं मिनिस्टर्स जी बिल्कुलु सही पर नवाज़ शरीफ़ साहिबु पाण यादि नथो करे त पाण रिज़ाइन कई हिकु दफ़े 90 में जॾहिं पाण चई त मां मूंखे सम्झ में कोर्ट बहाल करे उतो थी आया उन बावजूदि ही हैड टू रिज़ाइन इहो जेको प्रेसिडेंट आहे या जेको रवायत आहे या कल्चर आहे इहो तव्हांखे ॿियनि मुल्कनि में बि ॾिसण में ईंदो इहो जापान में बि थींदो आहे इहो कोरिया में बि थींदो आहे इहो जेको आहे ॿियनि मुल्कनि में बि आहे थोरी थोरी ॻाल्हि यूगोस्लाविया में असां ॾिठोसीं त जेको आहे बिल्कुलु asking for the resignation of a prime minister is not a big thing. इहो कोई बि नथो तव्हां चई सघो त साईं कॾहिं असांजे कॉन्स्टिट्यूशन में नाहे लिखियल या इहो अनकॉन्स्टिट्यूशनल आहे या इट विल डीरेल द डेमोक्रेसी और इट विल ब्रेक द सिस्टम्स नो दुनिया में हर जाइ ते थियो आहे कोरिया में थियो आहे जापान में थियो आहे जापान में मां रहियो आहियां 7 साल उते मां बाक़ाइदा ॾिठो आहे थोरी थोरी ॻाल्हि ते मिनिस्टर्स ऐं प्राइम मिनिस्टर्स दे रिज़ाइन सही मिड टर्म हाणे ॾिसो असांजे नीड ऑफ द टाइम छा आहे मिड टर्म इलेक्शन्स त थियणियूं आहिनि सही उहो त आहे इनएविटेबल आहिनि अच्छा हाणे उन खां पोइ तॾहिं थींदियूं जॾहिं को नए सिरे सां इलेक्शन कमीशन जी जोड़ जक थींदी ऐं रूल्स रेगुलेशन्स चेंज कया वेंदा उहो केरु कंदो या त सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर थींदो या हाउस कंदो लेजिस्लेशन त उहे करे सघनि था सो मुंहिंजो ख़्यालु आहे इहे जेकॾहिं आर्म फोर्सिस हाणे आया आहिनि आई एम श्योर दैट अ गुड सेंस विल प्रिवेल ऐं हिकिड़ी सुठे फॉर्मूला ते सभिनी खे विहारे चवंदा बाबा ॻाल्हि ॿुधो इट्स नॉट ओनली इमरान एंड फला हक़ीक़त में पुछो त इमरान ख़ान जूं ऐं जेके कादरी साहिब जिन उहे असां सभिनी दिलि जूं ॻाल्हियूं कयूं ऐं वाक़ई आम जेको अवाम आहे उहो ईअं ई सोचे रहियो आहे अहिड़े क़िस्म जा रिफॉर्म्स अचनि नो मैटर हाउ असांजा रिसोर्सिस खणी ॿिया हुजनि पर उहो चवनि था वाक़ई यार पाणी कोन्हे को बाक़ी इलेक्ट्रिसिटी कान्हे का महांगाई वधी वई हर शइ जेकी आहे ऐं ॿाहिरि तव्हां ॾिसो असांजा पाकिस्तानी ॿाहिरि छो था वञनि मां 35 साल ॿाहिरि रहियो आहियां ॿाहिरि ख़ुशि हुयुसि इन करे जो बेसिक नीड्स पूरियूं पई थियनि मुंहिंजे बच्चनि जी तालीम सुठी पई थिए हिते न को अस्पताल आहे न को तव्हां वटि स्कूल आहे दिस इज़ अनफॉर्चुनेट साहिबु तालीम जे हवाले सां थोरो हुते ज़रूरु मां चवंदसि ज़िक्र करणु घुरिजे चोथों दफ़ो जीअं इस्लामाबाद जा स्कूल बंदि कया विया आहिनि उते जे रहाकुन जी जेके माण्हू उते रहनि था उन्हनि जी ज़िंदगी मफ़लूज थी वई आहे हर वक़्तु टेंशन में परेशानी में इन ते तव्हां छा चवंदव केतिरो नुक़सानु थिए पियो सच पुछो मैडम त सॼे मुल्क में चाहे उतां जे माण्हू जेके इस्लामाबाद जा सफ़र था कनि असां बि हिते वेही करे इहो फील था कयूं ऐं वी आर कर्सिंग गवर्नमेंट सिस्टम जेको बि कहिड़ी बि गवर्नमेंट हूंदी उनखे कर्ज़ कंदी हिते जेकी गवर्नमेंट ईंदी उनखे चवंदा बाबा तव्हां कुझु नथा कयो चवण जो मक़सदु आहे तव्हांजी सही आहे कंहिंजा हिकु ॾींहुं बि स्कूल कॉलेज हलियो वञे हर सेक्टर जेको आहे डिस्टर्ब थी वियो आहे एक्सचेंज जेकी आहे असांजे स्टॉक एक्सचेंज में लचक अची वई आहे हेठि मथे हाणे जेकॾहिं वधी विया आहे त प्राइवेट जेके इन्वेस्टर्स आहिनि उहे पैसा पिया था कमाइनि बेसिकली इट इज़ इन अ वेरी बैड शेप एक्सपोर्ट्स जी तव्हां ॾिसो मोर देन 1000 मुंहिंजो ख़्यालु $1 बिलियन ते वञी ॻाल्हि पहुती हूंदी आई एम नॉट श्योर उहे ख़तमु थी वयूं तव्हांजो कॉन्फिडेंस माण्हू जो ख़तमु थी वियो आहे इन्वेस्टमेंट तव्हां वटि कान थी अचे सो द कंट्री इज़ एट स्टेलमेंट आई एम श्योर हे जेको जेको मां चयो त आर्म फोर्स हिकिड़ी सुठी असांजी इंस्टीट्यूशन आहे जेकी गुड सेंस विल प्रिवेल एंड आई एम श्योर ऑल द पॉलिटिशियंस विल लिसन टू देम बाक़ी हे जेको इमरान ख़ान हुए चयो आहे मां पहिरियों बि चवंदो ईंदो हुउसि त गवर्नमेंट जे लाइ बिगिनिंग ऑफ द एंड
पॉलिटिशियन जे तव्हांजी ॻाल्हि लाइ इहा बिल्कुलु पॉइंट ऑफ सही। नो रिटर्न सही हाणे पॉइंट ऑफ नो रिटर्न आहे हुनजे लाइ ॾिसो न मार खाईंदा त असां त दे बर्न ऑल द बोट्स ख़ालिद बिन वलीद चओ या तारिक बिन रियाद चओ दे हैव बर्न ऑल देयर बोट्स दे आर इन द कंटेनर्स दे विल नॉट गो अॼु राति बि ईअं कंदा जेकॾहिं का अहिड़ी का स्टेटमेंट नथी अचे एंड दिस सिचुएशन इज़ नॉट टू कंटिन्यू एंड इट्स नॉट गोइंग टू गो एज सच फॉर अ लॉन्ग हिन टाइम वक़्तु इमरान ख़ान जी स्टेटमेंट आई आहे त लॻे थो त अॼु राति फ़ैसिलो थियण वारो आहे। वॾी महिरबानी शेख साहब अवां सिचुएशन सेंटर में असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी रहंदो पर हिन वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो। हलूं था न्यूज़ स्टूडियो तरफ़।